नाज़रीन खानगढ़ में सचाई न्यूज़ के नुमाइंदे मीर मंठार चन्ने की रिपोर्ट अवां शेयर कंदा हलूं त खानगढ़ के मार सरदारन मोहम्मद बख्श खान मार और अली गौर खान मार विच में हलंदड़ इख्तलाफ ख़त्म करण लाइ सरहदवासी अख्तर हुसैन मार गुज़िरियल ॿिए ॾींहं खां पंहिंजा मासूम ॿारड़ा वठी खानगढ़ पहुतो ऐं बुख हड़ताल ते वेही रहियो आहे। अहिड़ियूं ख़बरूं मीडिया ते अचण बैदि सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां मार तोड़े ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ हज़ारे माण्हू काफ़रनि जी सूरत में खानगढ़ पहुची विया, जिते हिननि एहतजाजी कैंप क़ाइमु करे वरिती आहे। कैंप ते अली गौर खान मार पहुतो ऐं ॻाल्हाईंदे चयो त मार बिरादरी असांजी आहे, असां मार बिरादरी जा आहियूं, बिरादरी आहे त असीं आहियूं। अली गौर खान मार चयो त जेको बिरादरी फ़ैसिलो कंदी असांखे क़बूल हूंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा मां तव्हां सभिनि जो जेतिरी बि असांजी क़ौम आहे या जेके माण्हू असांजा ख़ैर घुरा आहिनि, मां तव्हांजो बेहद शुक्रगुज़ार आहियां। ऐं त तव्हां इहा ॻाल्हि इहो जज़्बो रखो था, इहा ई असांजी कामयाबी आहे इंशाअल्लाह। ऐं अल्लाह जो हबीब कंदो, इहा सुठी सोच आहे। पर बाबा तव्हां हिकु अचानक आया हो, हक़ीक़त मूंखे ख़बर न आहे त सरदार मोहम्मद बख्श खान या उहे बि हिते आहिनि या न आहिनि। मां ॿुधो आहे कराची वेलनि या हिते आहिनि, मूंखे ख़बर न आहे। पर मां बि हिकु GDA जी मीटिंग आहे सुभाणे ॿिए ॾींहुं, मां बि वञा पियो कराची। सो मूंखे तव्हांजे लाइ वॾी इज़त आहे ऐं इंशाअल्लाह असां क़ौम जा वारिस आहियूं, क़ौम असांजी वारिस आहे। तव्हां आहियो त असां आहियूं हिनजे लाइ, जीअं हर फ़ैसिलो तव्हांजो असां वटि तव्हां खणी ईंदा हो। इन जे लाइ जीअं असांखे हक़ आहे तव्हांजा फ़ैसिला करण जो ऐं तव्हांखे ॿिनि मुस्लमान सुलह करण जो, ईअं क़ौम खे बि हक़ आहे त असांजो फ़ैसिलो करे ऐं वेही अलाह कंदो त सभु तव्हांजी जेकी नेकनीयती आहे इन जो पूरी क़ौम खे सभिनि माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, पर मूंखे इहा ख़बर न हुई तव्हांजी, ऐं मां पाण बि कराची वञा पियो। इन जे लाइ मूंखे जीअं ख़बर पई त मां फ़ौरन शामियानो भेणायो, तव्हां मानी जो बंदोबस्तु कयो, तव्हां असांजा बचाओ। हिकिड़ो जेको GDA बाबा असां दस्तगीर जा मुरीद आहियूं न, लंगर हज़रत पीराने बि दस्तगीर बाबू सुभाणे चवणा त अल्लाह साईं जे तरफ़ां सभिनि खां बहितर शइ मानी खाराइण आहे। मानी सां रिज़्क़ सां का शइ अहिड़ी न कबी। मूंखे तव्हांजे लाइ इज़त आहे, मां मोटी अचां, वेही करे तव्हां सभई माण्हू अचो। असांजो हक़दार बि तव्हांखे क़ौम खे हक़ आहे त वेही करे अगरि असां में के ग़लति फ़हमियूं आहिनि त उन्हनि खे दूर थियणु घुरिजनि। ऐं इहो बहितर क़दम आहे। ऐं मां ॿुधो आहे त ॿियूं क़ौमूं बि ठहियूं आहिनि, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त सभिनि क़ौमुनि में असां ख़ैर था घुरूं। इलाइक़े में त मिसाल मां ॿुधो आहे त लुंड साहब बि ठहिया आहिनि, ॿिया बि, त सभिनि खे ठहणु घुरिजे। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त ख़ानदान में को फितरो न हुजे। बाक़ी हिन महिल छा आहे त तव्हां होश त आया हो, तव्हांखे इहा ख़बर ई न हुई, असांखे बि ख़बर न हुई। त हाणे हर को मिसाल संदे प्रोग्रामनि सां आहे, कुदरती पार्टियुनि जो मिसाल आहिनि के प्रोग्राम, उते मीटिंग आहे असांजी। जीअं मां मोड़दुसि अलाह कंदो।